खीपरो में जस्कम अॻवाननि पारां अरबाब भील जी आज़ादी ऐं मुबैना खंबे गुम कयल जस्कम नौशर फ़िरोज़ जे अॻवान फैसल मस्तोई ऐं संदसि साथियुनि जी आज़ादी लाइ खीपरो में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जस्कम अॻवाननि आज़ाद कुंभर अकबर मरी शौकत बुर्दी ऐं ॿियनि जी अॻवानी में शहीद चौक खीपरो ते एहतजाजी मुज़ाहिरो बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नौशर फ़िरोज़ जे जस्कम अॻवान फैसल मस्तोई अज़ीज़ भंगवार मेहराण मीराणी ऐं सुहेल मेहराणी खे 2 ॾींहं अॻु नामालूम माण्हुनि पारां खंबे गुम कयो वियो आहे, जिन जो को बि ॾस पतो नाहे पइजी सघियो। हुननि चयो त जस्कम अॻवान अरबाब भील खे जल्द आज़ादु कयो वञे। खंबे गुम कयल ॿियनि क़ौमी कारकुननि जा घर भाती सख़्तु परेशान आहिनि, जिन खे बि फ़ौरन आज़ादु कयो वञे। हुननि चयो त क़ौमी कारकुननि जो कॾहिं बि को ॾोह न आहे, खेनि अदालतुनि में पेश छो नथो कयो वञे। मुज़ाहिरो कंदड़ मुतालबो कयो त खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे जल्द आज़ादु कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। जेके भी क़ौमूं रहनि, जेके भी तहरीकूं रहनि, जो उन्हनि खे आज़ादी जो हक़ आहे त उहे जदोजहद कनि ऐं आज़ादी पंहिंजे हक़नि जी जदोजहद जे लाइ जदोजहद कनि था। ऐं सिंध में जीअं त दरिया जी वालार ज़मीनुनि जी वालार ऐं दरिया ते कब्ज़े धारियुनि ऐं पंजाबी रियासत जेका कयो अची उनजी वालार जे लाइ जेको बदर खान लिगारी ॻोठ में जेका जदोजहद हली, उन में इरफान लिगारी ऐं ज़ाहिद लिगारी जी जेकी शहादत खां पोइ जीअं त फ़र्क़ लंचार थी वियो हली ऐं जेको हीअ ॿिया लंचार इंडियन घरू वज़ीर जेको आहे इहो हक़नात जदोजहद खे रोकण जूं हिकिड़ियूं साज़िशूं ऐं हथ कंदा आहिनि, जंहिंमें असांजा क़ौमी अॻवान गुम कया था वञनि, उन्हनि खे क़ैदनि में हुकूमत खाननि में क़ैद कयो थो वञे। असां उन्हनि जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़मत कयूं था, न त तहरीक खे इन खां वधीक जदोजहद करे ऐं रस्ता रोड ऐं सॼी सिंध असीं जेके आहे बंदि करे वेंदा आहियूं, जाम करे वेंदा आहियूं। नौशर फ़िरोज़ जो चीफ ऑर्गेनाइज़र फैसल मस्तोई, मेहरान मीराणी, सुहेल मीराणी, अज़ीज़ भंगवार समेत जेके मोरे में जेके इहे एहतजाज थियो ऐं उन ते जेको आहे तशद्दुद थियो, जेके नौजवान शहीद थिया उन्हनि जी मालिकी करण ते ऐं सिंध जे ज़मीननि ते वालार ख़िलाफ़ एहतजाज करण ते, दरिया जे हक़नि लाइ जदोजहद करण ते उन्हनि खे खंबे गुम कयो वियो आहे। असां इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खे, UN खे, अक़वामी मुतहिदा खे पुरज़ोर अपील था कयूं त सिंध अंदरि जेके ही पंहिंजे हक़नि लाइ जदोजहद कंदड़ क़ौमी कारकुन आहिनि, उन्हनि खे खंबे तशद्दुद करे उन्हनि खे टार्चर सेलनि में वाड़ियो वञे थो। इहो इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ी आहे, हुनजो नोटिस वठी क़ौमी कारकुननि खे आज़ादु करायो। ये असांजो एहतजाज हक़ ऐं सच जे आवाज़ खे बुलंद कंदड़ क़ौमी कारकुननि खे, फैसल मस्तोई खे, अज़ीज़ भंगवार खे इन पाणी ऐं दरिया वारे सिलसिले ते, फार्मिंग कारपोरेट वारे सिलसिले ते हिन हुकूमत ख़ासि करे सिंध हुकूमत अयाज़ लंजार जे चवण ते क़ौमी तहरीक जे ख़िलाफ़ सॼे मोरे में कर्फ्यू लॻायो वियो। हुन हक़ ते जॾहिं उहा जदोजहद कई, उनखे शहीद कयो वियो ऐं पोयां जेकॾहिं हुन लाइ को आवाज़ बुलंद करे थो या का मूवमेंट करे थो त हुनखे खंबे गुम कयो थो वञे। इहा इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ी आहे। असां आलमी इदारनि खां, अक़वाम मुतहिदा खां, चीफ जस्टिस खां, IG सिंध खां इहा पुरज़ोर घुर था कयूं त गुम कयल ऐं हक़ जे सच ते आवाज़ बुलंद कंदड़ क़ौमी कारकुननि खे फ़ौरन आज़ादु कयो वञे, न त ही सिंध जो क़ौमी इश्क, सिंध जो क़ौमी लॻा सॼी सिंध में ज़ोर वठंदो, जिनजा ज़िम्मेवार जिन हितां जा हुक्मरान हूंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।